करम खान मन असां पोइ पक सम्झूं न, असांखे हिते को बि खुट कोन आहे, असां सुकून सां सुम्ही सघूं था। हा जाबिर, तव्हां ॿिन्हिनि जी ज़िंदगी जो ज़िमो मूं खयो आहे। अलाह जे तरफ़ां इज़राइल अचे अव्हां जो साह न कढे। बाक़ी मंसूर ऐं चाकर खान जे माण्हुनि में एतिरो दम ई नाहे जो मुंहिंजी औताक़ ते अची हमिलो कनि। छो त मां पाण ताक़त रखां थो। मंसूर खान, असां इहो नथा चाहियूं त असांजे करे तव्हांजी करम खान सां दुश्मनी थी वञे। असां त बसि इहो था चाहियूं त असांजो दुश्मन असांजे हवाले कयो वञे। ॻाल्हियुनि ज़रिए मां जाबिर खे करम खान जो औताक़ मां तड़े कढंदुसि। पोइ ही जबल हूंदा ऐं पेचरा हूंदा ऐं पोइ तव्हांजो शिकार हूंदो। चाचा दीनू, इहो साम्हूं रस्तो थी, हाणे तव्हांजी दिलि आहे, जाॾे दिलि चएव ओॾे हलिया वञो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।